जाने मन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। स्पीड घणी तेज कई थम पर वक्त साथ घट थो दे। अल्लाह फरमायो मौत खे भी तुझे रब पैदा फरमायो आ, जिंदगी खे भी तुझे रब पैदा फरमायो आ। तो रब तोखे छा थो बुधाइण चाहे? रब चवे तो तोखे मोकलियो दुनिया में मूं आ, तोखे वापस भी मां अल्लाह घुराईंदुसि। मौला इहो ॼमण खां वठी करे मरण ताईं इहो जेको भला विच में स्पेस अता फरमायो थे, ही जेको टाइम ॾिनो थे जंहिंमें असां मजना लॻा पिया हूं, को हमरा इश्क में अंधो लॻो पियो आ, बनीअ जे इश्क में, दौलत जे इश्क में, कुकड़न जे इश्क में, कुत्तन जे इश्क में। याद रखी छद मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो ये दुनिया आखिरत जी बनिया है, दुनिया आखिरत जी बनिया। बहराड़ीअ वारो जवाब ॾियो जेको कमर सारियूं काहे रहियो आ, इहो ॾियो ख़बर सारियूं खणंदो या कणक जो अन्न खणंदो? जवाब ॾियो छा खणंदो? जंहिं कमंद पोखियो आ उहो कमंद खणंदो या जोर जो अन्न खणंदो? हिकिड़ो ई जवाब मिलियो, बनीअ में जेको पोखिबो आ उन जो ई सिलो ज़मीन ता फरमाईंदी आ। मुझे मदीने जे मीर फरमायो हीअ ज़िंदगी आखिरत जी खेती आ, बनी आ। हिन बनीअ में जेको पोखींदे उहो ई मिलंदुई। गाल समझ में अचई या न अचई? तेज तो पियो ॻाल्हायां, अल्लाह करे मन तुझे समझ में अची वञे। हिन ज़मीन में सारियूं पोखियूं थई त कणक न मिलंदी, त हिन ज़िंदगीअ वारी ज़मीन में कुकड़न जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कुकड़न सां गॾु कबूतरन जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कबूतरन सां गॾु जेकॾहिं कुतन ॿिलनि जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कुतन ॿिलनि सां गॾु जेकॾहिं सॼो ॾींहुं मुंहिंजा दोस्त पंहिंजे मुंहं खे रुॻी सिंगारण जो शौक़ कंदे, पंहिंजे मुंहं जे सिंगार सां गॾु, पर जेकॾहिं 24 कलाक पंहिंजे दिल में मुझे अल्लाह जे ज़िक्र खे जाइ ॾींदे, रसूलुल्लाह जे शरीयत ऐं सुन्नत ते ज़िंदगी गुज़ारींदे, कब्र में तुंहिंजो पेर पो पवंदो, आसानी मुंहिंजो रब अॻे ई पैदा करे छॾींदो। गाल रहिजी न वञे। हज़रत मुस्लिम बिन अमर जी गाल पे कयम, याद आ? विसरी त न वई। मुस्लिम बिन अमर आयो, उन कब्रूं खोटण वारे खे चई जिंदगी कीअं पई गुज़रे? चई अल्हम्दुलिल्लाह ख़ैर जी गुज़रे पई। चई अॼु हिकिड़ो सवाल खणी आयो हां। पुछण लॻो गोरख साईं कहिड़ो? हज़रत मुस्लिम बिन अमर फरमायो तका जिंदगी जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधा, जिंदगी तो कब्रूं खोटियूं हन जेका सॼी जिंदगी न रुॻी तोखे यादि हुजे, पर तुंहिंजे जिंदगीअ जे सॼे निज़ाम खे तब्दील करे छॾियो हुजे। रोई थो ॾे गोरख। छा खपे जेको खपे ॿुधायो, जेकर न त पोइ ॻाल्हाईंदो मां बस कंदुमि, ख़बर आहे तव्हांखे मुंहिंजी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत मुस्लिम बिन अमर जियादो रोई जवाब थो ॾे, मुंहिंजा साईं जिंदगी गुज़रिया रोज़ सरासरी 3 कब्रूं खोटींदो हा, 3 कब्रूं तैयार करे हिन वण जे हेठों वेहंदो हा। हे वण बि मुंहिंजे जिंदगीअ जो साथी आ। पोइ जेका